जय झूलेलाल, हरिओम। जेके तव्हां मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहियो उन में कुझु अगरि सुठियूं ॻाल्हियूं तव्हांखे नज़र अचनि थियूं त उहे ॾात अथव मुंहिंजे पूज्य गुरुदेवनि जी। मुंहिंजा गुरुदेव आहिनि श्याम दादा भगवान, मीरा भगवान, गीता श्याम सत्संग, मुंबई। मां पंहिंजे जीवन में साक्षात अवतारनि जो दर्शन कयो आहे, इन करे मां तमामु लकी आहियां। तव्हांजा गुरुदेव बि तमामु सुठा हूंदा, उन्हनि खे मुंहिंजो बार बार नमन आहे। दोस्तो, हिन दुनिया में ख़ुशियूं बि ॾाढियूं आहिनि, दुख बि ॾाढा आहिनि। ट्रोॾियूं जो मां हिकिड़ी घटना ॿुधी आहे, ॾाढो आहत थियो आहियां। हिकु तमामु सुठी लेडी जेका पंहिंजो घरु हलाईंदी हुई, अंदरि ॿाहिरि सभिनी सां मुंहुं ॾेई पई हुई, उन्हनि जा ॿार, उन्हनि जो वॾो ख़ानदान, उहा लेडी अहिड़ो शानदार संभाले रही हुई जो मां तव्हांखे छा ॿुधायां। कपिड़ो लटो, खाधो, नौकर चाकर, अंदरि ॿाहिरि व्यवहार, उन लेडीअ जो तमामु सुठो नालो आहे। पर ट्रोॼियूं ख़बर पई त हुनखे 3rd स्टेज ते कैंसर निकिती आहे। ॾिसो, हलंदे हलंदड़ माण्हू अचानक हिकिड़ी ब्रेक थी अची वञे, हिकु डिवाइडर थो अची वञे, छा थो थी वञे। कल्ह ॿियो हिकिड़ो अनुभव तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजी धीउ खे फ़ोन आयो, मुंहिंजी भतीजीअ खे, त जेका तुंहिंजी साहेड़ी आहे बचपन जी ऐं तोसां गॾु जॉब बि कंदी हुई, उहा ICU में एडमिट अथई, तोखे यादि थी करे। उहा छोकिरी एॾी होशियारु, एॾी प्यारी छोकिरी आहे जंहिंजी का हद न आहे। 60-70 हज़ार रुपया महीनो कमाईंदी आहे। उहा डिप्रेशन में अची वई। छा करे? उनजे घर वारनि जी कोई अहिड़ी समस्या हुई, उनजो पीउ, उनजो भाउ तमामु निखटू, उनजी कमाईअ खे उॾाइनि पिया ऐं बदिले में हुन सां ग़लति व्यवहार पिया कनि। उहा छोकिरीअ छा कयो आहे, एॾो परेशान थी करे पंहिंजा पूरा वार कूड़ाए ऐं सभिनी खे चई तव्हां मुंहिंजे लाइ मरी विया। एॾो बीमार थी वई, हॉस्पिटलाइज़ थी वई। कल्ह मुंहिंजी धीउ वई आहे, अॼु सुबुह जो हुन खाधो खाधो आहे, छोकिरी थोरो ठीकु थी वई आहे। पुराणो यार ॾिसी करे हुनखे ख़ुशी महसूस थी वई आहे। मां तव्हां सभिनी सां वेनिती थो कयां, अहिड़ा किथे ॿार ॾिसो, अहिड़ो किथे इंसानु ॾिसो, पंहिंजो भाउ हुजे, भेण हुजे, कोई डिप्रेशन में वञे थो, उनखे 2 लफ़्ज़ ज्ञान जा ॿुधायो, उनखे इहो सम्झायो त हे जीवन, मनुष्य जीवन हिकु दफ़ो मिलियो आहे, ॾाढो क़ीमती आहे। इनखे ईअं ई साड़ पच में न विञाए ऐं तव्हांजे 2 लफ़्ज़नि खां पोइ उहो थी सघे थो पंहिंजी सुठी दुनिया में, ख़ुशमई दुनिया में मोटी अचे। मां इहो त नथो चवां त भई सभिनी जा दुख असां दूर करे सघंदासीं, पर मां इहो चवां थो सभिनी खे त प्रार्थना में वॾी शक्ति आहे ऐं दुखनि जी राति बि इहा गुज़री वेंदी। अचो त 2 लाइनियूं प्रार्थना जूं तव्हांजे लाइ, दुख वारनि जे लाइ ॻायूं ऐं उहे दुख हुननि जा ज़रूरु दूर थींदा। तुंहिंजो लाल साईं कंदो बेड़ो पार, उदासी मन छाजे लाइ करी। तुंहिंजो लाल साईं कंदो बेड़ो पार, उदासी मन छाजे लाइ करी। बेड़ी तुंहिंजी साईं हवाले, लहर लहर साईं पाण संभाले। बेड़ी तुंहिंजी साईं हवाले, लहर लहर साईं पाण संभाले। झूलण पाण खणंदो तुंहिंजा भार, उदासी मन छाजे लाइ करी। तुंहिंजो लाल साईं कंदो बेड़ो पार, उदासी मन छाजे लाइ करी। सिंधियत क़ाइमु रखिजो, सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो।